बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ क़िसालिही सल्लु अलैहि व आलिही। मोहम्मद मुस्तफा मदनी नबी नूरुल हुदा है, इमामुल मुरसलीन है, इमामुल अंबिया है। सिंधी मीडिया जे वॾे में वॾो मदाह मुस्तफ़ा नातिया रसूल मुक़ाबलो ज़िले शहीद बेनज़ीर आबाद में जे HM ख्वाजा ऑडिटोरियम हॉल में थी गुज़रियो, जंहिंमें सुबुह खां वठी ज़िले शहीद बेनज़ीर आबाद, खैरपुर, नौशहरो फिरोज़ ऐं ॿियनि ज़िलनि जे समेत नात ख़्वान हिसो वरितो। सख़्त मुक़ाबले खां पोइ ॿिनि औरतुनि समीना, उम्मे फरवा, गुलाम कादिर, खुदा बख्श, अब्दुल कयूम, हाफ़िज़ गुलाम नबी, अजब गुल, करीम बख्श मशहूरी, खालिद फरीदी ऐं सलीमुल्लाह मुक़ाबलो खटे वरितो। सर्टिफिकेट है जो तव्हांखे सखर जे लाइ तव्हां नवाब शाह जे स्टेशन में शामिल थी चुका आहियो। उते कान थींदी कसकिरा कसकती बातिल ओदी पाक कलमी बुखदी बिरी पिकर जनशाल बिरी पिकर जनशाल मोजे जो मिसाल ओ तुझे हुस्न जड़ो को जमाल तुझे रुख रोशन
काफ़ी मज़ो अची रहियो आहे ऐं जेकी पाण ॾिसी रहिया आहियूं त माशाल्लाह जहिड़ो लॻे पियो अॼु माना कुझु थींदो ई कुझु वॾो। दिलों से गम मिटाता है मोहम्मद नाम ऐसा है नगर उजड़े बसाता है मोहम्मद नाम ऐसा है। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिते अची करे असां नात ख़ाननि जी हिते इज़त मिलंदी आहे कामयाबु ईंदासीं इंशाअल्लाह हिते। हीउ सुठो आहे, हीउ ॿारनि सिंध जे ॿारनि लाइ हिकिड़ो वॾो कॉम्पिटिशन आहे छो त ॿार अॻिते नात बात पढ़ंदो त हिन में ॿार जो कॉन्फिडेंस वधंदो, अॻिते ॿार पाण ईंदो पाण को प्रोग्राम थींदो उन में वञी हिसो वठो। नात यादि करे मां यादि करियां या ख़ुदा इल्तिजा है ये मेरी या ख़ुदा इल्तिजा है ये मेरी मौत मुझको मदीने में आए। जॾहिं त उन जे मौक़े ते नाते रसूल मुक़ाबिलो खटींदड़ उमेदवारनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त वारो आहे खटियो आहे, कीअं पिया महसूसु कयो? ॾाढी ख़ुशी महसूस पई थिए भा बसे तो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। केतिरा ख़ुशि आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमामु ॾाढी इंतिहाई बेहद ख़ुशी थी रही आहे। इन में तव्हां सभिनी भाइरनि जूं दुआऊं शामिल आहिनि ऐं सिंध टीवी जूं ख़ासि करे कोशिशूं जंहिं अल्हम्दुलिल्लाह असांजे ज़िले में टीवी लाइ कहिड़ी दुआ कंदो भला? साईं सिंध टीवी जे लाइ इंशाअल्लाह दुआ कंदासीं इंशाअल्लाह जुतिन सूद जन्नत में हूंदा सभई साथी। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी पई थिए असांखे फतेह नसीब थी आहे इंशाअल्लाह पूरी कोशिशि कंदासीं त सेमीफाइनल में बि पोज़ीशन ई खणूं। माशाल्लाह तमामु सुठी आवाज़ आहे ऐं तमामु बहितरीनु नात खां अचनि था ऐं इंशाअल्लाह असांजी दुआ आहे त सभु कामयाबु थियनि। सहर अंगेज़ महफ़िल आई आहे छो त ॿिया प्रोग्राम जीअं तव्हां चयो त मुख़्तलिफ़ कंदा रहंदा आहियूं पर उन्हनि में जेको सुकून आहे न रूहानी जेको दिली सुकून आहे उहो हिते मिले थो ऐं अल्लाह ताला कंहिं न कंहिं माण्हूअ खे का ॾात जेकॾहिं ॾेई छॾींदो आहे का शइ जेकॾहिं खुटल हूंदी आहे त का अहिड़ी शइ ॾेई छॾींदो आहे का या नायाबु शइ ॾेई छॾींदो आहे ऐं मुंहिंजी भेण वटि एतिरो त कमाल जो आवाज़ु आहे सुहिणो आवाज़ु आहे। असांजे होस्ट जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त असांखे तमामु घणी सॼे सिंध में मोट मिले थी छाकाणि त हीअ महफ़िल मदाए मुस्तफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। उन में माण्हू जेके हिन गर्मीअ जो बि ख़्यालु कंदा ऐं भरपूर नमूने सां ऐं हिन में हिसो वठिया ज़िले शहीद बेनज़ीराबाद में समन जे तइदाद में सिर्फ़ु मर्द न पर औरतुनि बि शिरकत कई आहे। कैमरामैन रफ़ाक़त आरे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली सिंध टीवी न्यूज़ नवाब शाह। बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ क़िसालिही सल्लु अलैहि व आलिही।